मरीज जी कीअं ख़बर पए त मरीज ठीकु थी वियो? हाँ, तमाम बेहतरीन सवाल, तमाम 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 बेहतरीन सवाल। ॾिसो न, असां मरीज़ जेको ठीकु थी वेंदो आहे, असां हिकिड़ी वॉशिंग मशीन पाणी में फुल करे सघंदा आहियूं। वॉशिंग मशीन पाणी में फुल करे सघंदा आहियूं, पोइ उनखे असां वटो बि ॾींदा आहियूं, हंडी बि ॾींदा आहियूं ऐं बाल्टी बि ॾींदा आहियूं। त उहो पाणी कीअं था कढनि? शायदि आहे बाल्टी मां कढंदो। जावेद, ए सजू, ए हिकिड़े बेड जो इंतज़ार करे, हिकिड़ो ॿियो मरीज़ मिली वियो आहे। ए आउं पागल कोन्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अक़लमंद माण्हू जेको ठीकु थी वेंदो, सो पाइप लॻाए करे वॉशिंग मशीन में पाणी कढी वेंदो। हल सजू, जल्दी कर, बेड जो बंदोबस्त कर। बाबा हाँ पुत्र, तव्हांखे ख़बर आहे अच्छा जो मार्केट में 16 प्रो मोबाइल लॉन्च थियो आहे वॾो। हाँ 7 लख 7.5 लख जो हूंदो। 7 लख 7.5 लख जो हूंदो। वो गरीब माण्हू ये किथां वठंदा? घर आहे पाण वरी किथे ॿाराड़ी ते हली वियूं था, ही घर विकिणी था सॼो। मोबाइल आहे नओं, ज़िंदगी में हूंदे सूंदे माण्हू ज़िंदगी जा मज़ा वठे। पुत्र मुंहिंजे हूंदे सूंदे त ही कोन थींदो। मुंहिंजे मरण खां पोयां घर विकिणे त सुठो आहे। हा, और घर जो को ग्राहक ॻोल्ह।